तैयबा सीरत जी माना छा आहे पुट केर ॿुधाईंदो ॿुधायो सीरत तैयबा आदत या तरीक़ो कंहिंजी आदत सीरत आहे कंहिंजी असांजे नबीअ जी असांजे नबी जो नालो छा आहे पुट हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहिड़ो नबी आहे कान नबी आहे आखिरी नबी आहे असां कंहिंखे कहिड़ो पढ़ींदा आहियूं वो आखिरी नबी आहे ठीकु आहे वो कहिड़ो नबी आहे आखिरी नबी आहे तैयबा जी माना छा आहे तैयबा माना शाबाश सीरत तैयबा में मुराद हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको असांजो आखिरी नबी आहे उन जी ज़िंदगी जे बारे में उन ज़िंदगी कहिड़े तरीक़े सां गुज़ारी उन जा तरीक़ा कीअं हुया जेको कमु कंदा हुया कहिड़े तरीक़े सां कमु कंदा हुया उन जो हुस्न इख़लाक़ कीअं हूंदो हुयो ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ेकार कीअं हुयो उन जे बारे में असां ॼाण हासिल कंदा हुआसीं ऐं असां मुस्लमान आहियूं उन तरीक़े खे असांखे अमल करणो आहे जीअं नबी साईं कंदो हुयो जेकॾहिं पाणी पीअणो आहे त कीअं पीअणो आहे वेही करे पीअणो आहे टिन साहनि मिनटनि ढुकनि में टे साह करे पाणी पीअणो आहे काबतुल्लाह ॾे मुंहुं करे पीअणो आहे त माना असां इहा सीरत ॾिनी त नबी साईं हीअं कयो आहे असांखे उहो तरीक़ो अपनाइणो आहे माना त असांखे कंहिंजो तरीक़ो अपनाइणो आहे शाबाश ताली वॼायो कुरान मजीद में नबी साईं सीरत जे बारे में आयल आहे उहो कंहिंखे यादि आहे केरु ॿुधाईंदो बेटा केरु आहे त ॿुधाईंदो तव्हां ॿुधाईंदो ठीकु आहे ॿुधायो बेटा शाबाश बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसन शाबाश क्लैपिंग फॉर हिम हाणे इहो तर्जुमो केरु ॿुधाईंदो बेटा तर्जुमो केरु ॿुधाईंदो तव्हां ॿुधायो ठीकु आहे ॿुधायो बेटा शाबाश हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे पाक हयात जा समूरा पासा दुनवी ऐं आख़िरत जी ज़िंदगी जा कामयाब थियण लाइ पूरे इंसानियत जी रहबरी लाइ रोशनी आहिनि माना जेके भी नबी साईं जा तरीक़ा ॾिठा आहिनि असांखे हिन जहान खां वेंदे ॿिए जहान ताईं ओॾे हासिल थियण ताईं असांखे नबी साईं सभु तरीक़ा ॾिठा आहिनि उन्हनि तरीक़नि ते असां अमल कंदासीं जीअं नबी साईं करे ॾेखारियो आहे उन तरीक़े सां कंदासीं त असांजो हीउ जहान ऐं अॻियो जहान ॿई असांजा छा थी वेंदा सुठा थींदा ठीकु आहे बेटा पुराणे सीरत में असांखे छा ख़बर पई सीरत छा आहे असांजे नबीअ जी सीरत छा आहे उनजो तरीक़ो माना ज़िंदगीअ में अचण सां नबी साईं जेको असांखे कमु करे ॾेखारियो आहे उहो कंदासीं जंहिं तरीक़े सां कयो आहे उहो ई कंदासीं कीअं मिलणो आहे उन जो तरीक़ो जो कंहिं सेखारियो आहे शाबाश ताड़ी वॼायो बेटा